दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जारी ऑपरेशन्स, गैर क़ानूनी परॾेहनि जी वापसी ऐं नवनि ज़िम थियल ज़िलनि में समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ी जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ दहशतगर्दीअ ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ऑपरेशन्स दौरान बहादुरी ऐं जुर्रियत जो मुज़ाहिरो कंदड़ ऑफ़िसरनि ऐं जवाननि सां पिणु मुलाक़ात कई ऐं ऑफ़िसरनि ऐं जवाननि जे शानदार कारकर्दगी खे साराहियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे आर्मी चीफ चयो त क़ौम खे हथियारबंद फ़ौजी कारकर्दगी ते फ़ख़्रु आहे। कामयाबी पाकिस्तान जो मुक़दर आहे ऐं पाक फ़ौज मादरे वतन जे हर इंच जी हिफ़ाज़त जो मुक़दस फ़र्ज़ आख़िरी दम ताईं अदा कंदी रहंदी। आर्मी चीफ पहिरियों भेरो नेशनल वर्कशॉप ख़ैबर पख्तूनख्वा में शिरकत कंदड़नि खे पिणु ख़िताब कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे आर्मी चीफ चयो त सिक्योरिटी फोर्सेस ख़ैबर पख्तूनख्वा जी बहादुर आवाम जे पुरअम्ज़ हिमायत जी करे रही आहे। सूबे में इस्तेहकाम ऐं समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ी जे मंसूबनि ते अॻभराई हासिल कई आहे। पाकिस्तान जी ख़ुशहाली खे ख़ैबर पख्तूनख्वा सां ॻंढींदे आर्मी चीफ ज़ोर ॾिनो त पाकिस्तान जे अमन ऐं इस्तेहकाम लाइ दुश्मन क़ुवतुनि जे नापाक इरादनि खे गॾियल ऐं जामे हिकमत अमली ज़रिए नाकाम बणाए वञे। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर नवनि ज़िम थियल ज़िलनि में मुआशी तरक़ीअ जी अहमियत खे बि उजागर कयो। जनरल सैयद आसिम मुनीर उन ॻाल्हि ते बि रोशनी विधी त गैर क़ानूनी तौर तरसियल परॾेही पाकिस्तान जी सलामती ऐं मईशत खे मुतासिर करे रहिया आहिनि। संदन ॾे वापसी जो फ़ैसिलो हुकूमत पाकिस्तान जी मुफ़ाद में कयो आहे। गैर क़ानूनी परॾेहनि खे तइ थियल उसूलनि मूजिबि बाइज़्ज़त तरीक़े सां संदन मुल्कनि ॾांहुं वापसि मोकिलियो पियो वञे।